नबी से आखिरी लश्कर जिहाद जिला मोकिल पया उन जो सिपह सालार हजरत उसामा बिन ज़ैद हुयो घोड़े ते सवार हुयो घोड़े जो लगाम मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में हुयो नबी से जॾहिं मदीने खां उनखे रवानो पिया कनि त रस्ते में उनखे वसीयत पिया कनि नसीहत पिया फरमाइनि पुट उसामा जॾहिं दुश्मन जे साम्हूं तव्हां पहुचो त पहिरें नंबर ते उन्हनि खे दीन जी दावत ॾिजो अस्लिम तस्लिम जेकॾहिं उहे मुस्लमान थियनि था त तव्हांजा भाइर आहिनि उन्हनि जे जान ताबरू जी हिफ़ाज़त तव्हांजे ज़िम्मे आहे पर जेकॾहिं मुस्लमान नथा थियनि ॿी सूरत में उन्हनि खे जिज़े जी दावत ॾियो यानी टैक्स जो इस्लामी हुकूमत कबूल कयो इन्नल अर्ज़ लिल्लाह धरती भी अल्लाह जी आहे इन धरती ते कानून भी अल्लाह जो हलंदो अला लहुल ख़ल्क़ वल अम्र मखलूक भी अल्लाह जी त इन मखलूक ते कानून भी अल्लाह जो हलंदो जेकर अल्लाह जी हुकूमत अल्लाह जे कानून के तस्लीम कनि था जिज़्यो ऐं टैक्स ॾियनि था त पोइ बि उन्हनि जे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त तव्हांजे ज़िम्मे आहे पर जेकर मुस्लमान भी नथा थियनि इस्लामी हुकूमत भी कबूल नथा कनि नबी से टी सूरत में जंग कजो पर खबरदार तव्हांजी तलवार का काफ़िर जे कुराड़े ते न वहे सब चो सुभान अल्लाह तव्हांजे तलवार जे ज़िद में का काफ़िरनि जी औरत न अचे तव्हांजे तलवार जे निशाने में को काफ़िरनि जो मासूम ॿार न अचे तव्हांजी तलवार का काफ़िर जे बीमार ते न वहे मुसलमानों कुछ सोचो त सही अॼु अमेरिका उन जा हवारी उन्हनि जे गोलनि ऐं मिसाइलनि खां मुसलमाननि जा कुराड़ा भी महफूज़ न मुसलमाननि जूं औरतूं भी महफूज़ न मुसलमाननि जा ॿार ऐं बीमार भी महफूज़ न मुसलमाननि जूं इबादत गाहूं भी महफूज़ न त इन्हनि ज़ालिमनि खे कोई हक़ नाहे जो पाण खे अमुल पिसंद समझनि अमुल पिसंद हुयो त मोहम्मद मुस्तफा हुन जा उम्मती अमुल पिसंद अशिद्दाउ अलल कुफ़ार नबी जी जमात जी पहिरीं निशानी इहा अथव त उन्हनि जी काफ़िरनि ते ॾाढी कावड़ हूंदी आहे माना काफ़िरनि जो को तरीक़ो जमात खे पिसंद न हूंदो आहे अॼु जीअं काफ़िर पियो करे ईअं मुसलमान पियो करे काफ़िरनि मथो उघाड़ो कयो असां मुसलमाननि भी मथो उघाड़ो कयो